मिस्त्री हुयो राज़ो उन जी आदत होंदी शाम जो जन कम पूरो थे मजदूर चवन उस्ताद गारो भी खत्म सिरों भी खत्म तेशी उछलाए चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। बाबा सुभाणे मिलंदास या उन जी आदत होंदी। पछाड़ी में जन मतलब वफ़ात पियो करे कंडारो जी जमात गवाह जन मतलब वो मिस्त्री वफ़ात पियो करे वेचारो बेहोश हुयो अजीज करीब मथों बीठा वो मजदूर आयो अजे खट ते वेठुस उस्ताद जे बाह मां पकड़े करे जी उस्ताद गारो भी खत्म सिरूं भी खत्म त यकदम उन जे जुबान ते कलमो जारी थियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दम फरवा दी। आले जी शरीफ में होंदी मौलाना लुकमान अलीपुरी जी तकरीब दम हिकिड़ी फ़कीराणी हूंदी साईं वॾनि जे वक़्त में नंगर पचाईंदी वो साईं जन हुनखे सबक ॾिनो अल्लाहु ला इलाहा इल्ला हू अल हय्युल क़य्यूम। बस अटो गोए तरह भी यो विर्द ज़ुबान ते मानी पचाए तरह भी ज़ुबान ते यो विर्द लटका धोए थाम मले तरह भी उन जे ज़ुबान ते यो विर्द जन्मल वा कुरानी मरे पई त वॾी आवाज़ सां चई अल्लाह ला इलाहा इल्ला हू एतिरा लफ़्ज़ चई दम परवाज़ थी ज़ुबान चप ख़ामोश थी जेके उते वेठा मायूं मर्द उन्हनि सभिनी पंहिंजे कननि सां ॿुधो त इहो रूह जो निकितो त उन रूह मां आवाज़ पियो अचे अल हय्युल क़य्यूम अल हय्युल क़य्यूम। इन्हनि माण्हुनि जे लाइ ख़बर इस्तक़बाल कंदी आहे माना रूह जो मथे खयूं पिया न त रूह मां आवाज़ साईं आहे ॿुधो जतो हर वक्त पढ़ंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह कलमो तय्यब ला इलाहा इल्लल्लाह। तबरानी में हदीस है मुझे नबी फरमायो 24 कलाकर में जेको 100 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कंदो क़यामत जे ॾींहुं उथंदो उन जो चेहरो 24 जे चंड वांगुरु पियो चिमकंदो ऐं इंशाअल्लाह इन जो ख़ात्मो ईमान ते थींदो। पढ़ंदो नी पिया रात जो भी कर वाला घर में मोटी दाल जो घर नंढड़ा बचड़ा न्याणियूं उन्हनि जो गोल दायरो बनाए करे ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदा कयो दुरूद जी तस्बीह इस्तिग़फ़ार जी तस्बीह पढ़ी दुआऊं घुरंदा कयो नंढड़नि बचड़नि खां हथ मथा खणाए दुआ घुरंदा कयो या अल्लाह असांजा मसला हल करा पोइ ॾिस त कीअं था मसला हल कया। बाबा नबी साईं जो घर भलो हुयो या न मुंहिंजे साईं जी त कखाई झूपड़ी मींहुं पियो वसे त मींहुं बि सॼो छत मट में पियो माण्हूअ जे कद जेतिरी हुन जी छत हुई पर ख़ुदा जी ज़ात जो कसम दुनिया जा करोड़ बंगला शीश महल सदारती हाउस गवर्नर हाउस सरदारन जा बंगला मां पंहिंजे महबूब जो न कखाई झूपड़ी तो कुर्बान कया छो त 24 कलाक हुन झूपड़ी ते अल्लाह जी रहमत पई वसे छो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा इन्नल्लाह कान लतीफन खबीरा। असां जो अमरियूं अम्मा आशा अम्मा खदीजा अम्मा हफ्सा अम्मा मारिया अम्मा मैमूना अम्मा उम्मे सलमा अम्मा उम्मे हबीबा साईं जूं घर वारियूं असां जूं अमरियूं कॾहिं मुसल्ले ते वेठियूं नफ़िल पयूं पढ़नि कॾहिं क़ुरान जो दौर पयूं कनि कॾहिं ज़िक्र पयूं कनि कॾहिं दुरूद पयूं पढ़नि कॾहिं इस्तिग़फ़ार वारी तस्बीह। मां तव्हां खां पुछां थो असांजी झूपड़ी हुजे छप्पर ऐं छन हुजे असां जूं अमरियूं असां जूं न्याणियूं हिते ज़िक्र कनि क़ुरान जी तिलावत कनि दुरूद पढ़नि ॿुधायो इन झूपड़ी ते अल्लाह जी रहमत वसंदी पर बंगलो हुजे टाइल ऐं मार्बल लॻल हुजे शीशो लगल हो जाए सोफा सेट पलंग कुर्सियों कालीन पर असांजे अमरिन जो मथो गाढ़ो
घर में सॼो ॾींहुं टीवी मौसीक़ी राग लानत जा वस्कर ख़ुदा जी ज़ात जो कसम हिन बंगले ते 24 कलाक अल्लाह जी लानत पई वसे। मां तव्हां खां पुछां थो, मर्द जेकर सॼो ॾींहुं दुकानदार आहे, दुकानदारी करे, मुलाज़िम ड्यूटी